हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। उपदेश जो अधिकारी मां ऋषि याज्ञवल्क्य जेको राजा जनक जो गुरु हुओ। त हिकु बार डेली महर्षि पंहिंजे जेका शिष्य हुआ उन्हनि खे उपदेश ॾींदो हुओ, प्रवचन ॾींदो हुओ, प्रवचन कंदो हुओ। त हिकु ॾींहुं राजा जनक खे अचण में थोरी देरि थी वई त महर्षि याज्ञवल्क्य पंहिंजो प्रवचन शुरू न कयो। वापसि जेके शिष्य हुआ न उहो ग़लति सोचींदा हुआ ऋषि जे बारे में, महर्षि जे बारे में। चवंदा हुआ त जेके संत आहिनि न उन्हनि खे बि जेके अमीर घरनि वारा माण्हू हूंदा आहिनि या अमीर माण्हू हूंदा आहिनि न उन तरफ़ वधीक कॉन्संट्रेशन हूंदो आहे, गौर हूंदो आहे वधीक। इहा ॻाल्हि महर्षि ॿुधी वरिती ऐं महर्षि खे ॾाढो दुख लॻो। पोइ राजा जनक आयो। राजा जनक जो महर्षि अधिकार कयो, वेलकम कयो। पोइ आसन ते विहाए ॾिनो। आसन ॾियण खां पोइ जीअं प्रवचन शुरू थियो त हिकिड़ो नौकर आयो राजा जनक वटि, कन में चयाईं त राजा जनक उते चुप कराए छॾियो हुनखे, चई तूं वञ। उहा ॿियो नौकर आयो, अची राजा जे कन में चयईं राजा जनक तव्हांजे महल जे उत्तर तरफ़ बाहि लॻी आहे, सॼो महल पियो जलंदो वञे। मां राजा जनक उन खे बि चुप कराए छॾियो, चई तूं वञ। पर इहा ॻाल्हि आहे न उन्हनि शिष्यनि ॿुधी वरिती। शिष्य सभु परेशान, खुसफुस शुरू थी वई, कंहिंजो बि हुन तरफ़ ध्यानु कोन रहियो। महर्षि जे प्रवचन तरफ़ सभु भॼंदा विया, छो त सभिनी जूं कुटियाऊं, सभिनी जा रहण जूं जॻहियूं, जेके सभी सन्यासी शिष्य हुआ न सभिनी जूं कुटियाऊं राजा जनक जे महल जे उत्तर जी तरफ़ हुयूं। हर को भॼी वियो पंहिंजे करमंडल, लंगोटी, पंहिंजे कुटिया जेको सामान हो उनखे बचाइण लाइ ॿाहि खां। पर राजा जनक उतां चिरियो बि कोन। जॾहिं हू पंहिंजो सामान बचाए वापसि आया त राजा जनक उते ई वेठो हुओ ऐं महर्षि याज्ञवल्क्य अची पुछियो, चई केॾा विया आऊं? शिष्यनि खे चयाईं कावड़ में अची, छो त शेवा जे विच में उथणु पाप आहे, महापाप आहे। ऐं उन वक़्तु जाम शक्ति हूंदी हुई। हींअर त पाण एतिराम कोन कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं पाण उथी वेंदा आहियूं शेवा जे विच मां, पर उन वक़्तु श्री राम खां अॻे जी ॻाल्हि आहे, उन वक़्तु जाम शक्ति हूंदी हिन शइ जी। शेवा जे विच मां उथणु अलाउ कोन हूंदो हुओ। ऐं हे सभु उथी विया त गुरू खे आयो गुस्सो। गुरुअ पंहिंजे शिष्यनि खां पुछियो तव्हां छा लाइ भॼी विया आहियो? शिष्यनि चयो त महर्षि ते बाहि लॻी हुई, असीं पंहिंजो सामान बचाइण विया हुआसीं, ज़रूरी कमु हुओ। महर्षि क्रोध सां भरियल चेहरो ॾिसी, महर्षि जो क्रोध सां भरियल चेहरो ॾिसी शिष्य ॾकी विया। कंहिं बि जवाबु कोन ॾिनो। तव्हां सभु पंहिंजा करमंडल ऐं लंगोटा बाहि खां बचाइण विया हुआ ऐं राजा जनक संदसि हेॾो धन माल, छा तव्हांजे लंगोटे मुल जेतिरो बि कोन आहे? तव्हां राजा जनक जे बारे में बि ॻाल्हायो न। हीअ ॾिस, तव्हां पंहिंजी लंगोटी बचाइण लाइ विया हुआ, पंहिंजा लोटा बचाइण लाइ विया हुआ, पर राजा जनक हिते ई वेठो हुओ। छा हुनजो धन माल अव्हांजी लंगोटी खां घटि आहे या अव्हांजी लंगोटी वधीक क़ीमती आहे हुन धन माल खां? राजा थी करे बि कोन उथियो हुतां ऐं अवी पंहिंजे 2 टकनि जी शइ लाइ शेवा जी बेअदबी करे उथी विया आहियूं। छा था चओ? महर्षि जी कड़क वाणी शिष्यनि खे डिॼारे छॾियो। महर्षि वधीक चयो त हाणे तव्हां ही फ़ैसिलो करियो त उपदेश जो अधिकारी केरु आहे, तव्हां या विद्या मूर्ति राजा जनक? संसार खे सपने समान हिन सम्झियो आहे या तव्हां? विद्या चए माना देह हूंदे बि देह हूंदे बि विद्या, माना जिस्म हूंदे बि पोइ बि जिस्म जे बारे में केयर न करणु, माना दुनिया जे दुख सुख खे हिकु समान थिए थी ॾिसणु। अची शिष्यनि खां सवाल कयईं कि संसार के सपने समान हिन सम्झो आहे या तव्हां? शिष्य जे मस्तक झुकी विया ऐं अखियुनि मां पछताव
पछतावे जा लुड़क लुड़क लड़ी विया। कृपालु श्री गुरुदेव जी योग बल जो चमत्कार हुई उहा मेल में लॻियल आहे अग्नि। उन ई उपाय सां खेसि पंहिंजे शिष्यनि जे अंतकरण जी पवित्रता जेकी उन्हनि जे विच में ग़लति शइ हली पई, ग़लति सोच हली पई, उन्हनि खे ख़तमु कयो पंहिंजी योग माया सां। संत कुझु बि कनि हमेशह कंदा उपकार आहिनि, भले लाइ आहिनि। शेवक जो स्थान। महात्मा कबीर हिकु दफ़े केपर शहर में पहुतो। उन ई शहर में हिकु बदनाम पाड़ो आहे जंहिंमें चोर, ठग, जुआरी, शराबी, बदचाल माण्हू तमामु घणा रहंदा हुआ। महात्मा उते वञी रहियो। संदसि पोइ लॻ उहा ॿुधी वरस विया ऐं निम्रता सां चयऊं, जेके उते रहण वारा हुआ उहे ॿुधी विया ऐं निम्रता सां चयऊं त तव्हां हिन बदनाम पहाड़े में रहणु पसंदि कीअं था कयो, असां मां कंहिं वटि हली रहो। महात्मा मुर्की चयो त हकीम बीमारनि खे ॾिसणु वेंदो आहे या तंदुरुस्त माण्हुनि खे। माना जेको महात्मा कबीर आहे न, हिकु दफ़े पंहिंजे शहर केपर में पहुतो ऐं हिकु बदनाम पाड़े जे अॻियां वञी वेही रहियो, जंहिंमें सिर्फ़ु चोर, ठग, शराबी, बदचाल माण्हू रहंदा हुआ। त जेके महात्मा कबीर जा माण्हू हुआ न, भगत हुआ, चेला हुआ, उहे महात्मा कबीर पाण आया। चई हीअ तव्हां किथे वञी रहिया आहियो? हिते माण्हू अव्हांखे चोर करे छॾींदा या अव्हांखे किना किना लक़ब ॾींदा, हीअ चोर, हीअ शराबी, तला करे शराबी जे टोले में वञी वेठो आहे। त सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चई महात्मा कबीर, चई बीमारियुनि खे ॾिसण वारनि खे हकीम जी ज़रूरत हूंदी आहे या तंदुरुस्त माण्हुनि खे? डॉक्टर कंहिंखे खपंदो आहे, बीमारनि खे या सिहतमंदनि खे? चयो जय सियाराम। अगरि अहिड़ियूं नंढड़ियूं नंढड़ियूं कथाऊं तव्हांखे ॿुधणियूं आहिनि, पंहिंजो ज्ञान में इज़ाफ़ो करिणो आहे त असांजे यूट्यूब चैनल आत्मज्ञान ते वञी विज़िट कयो ऐं लाभरायो ज्ञान हासिलु कयो। चयो जय सियाराम।